नवदेरो में फटाकनि सबबि पौरियत जे कखाएं घर के बाहि लगी वई। अरतल सड़ी रख थी वियो आहे। ग़रीबाबाद पाड़े वासी सोहनल कड़ियो जे घर के बाहि विकोड़े वरितो। मुतासिरनि पारां वाहुर जी अपील कई पई वञे। ख़बर मां किनियूं पिया नवदेरो मां जिते फटाकनि सबबि पौरियत जे कखाएं घर के बाहि लगी वई। अरतल सड़ी रख थी वियो आहे। नवदेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो सां लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तायरा, नवदेरो शहर के गरीबाबाद मोहल्ले में फटाकन मां ओचितो कखाएं घर के बाहि लगी वई। बाहि लगण सबबि घर में मौजूद अलॻि अलॻि सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त मुतासिर घर वारा खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। हिन वक़्त ताईं को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो आहे। मुतासिर घर मालिक सोनल कुड़ियो ॿुधायो त पाड़े जा छोकिरा फटाका ॿारे रहिया हुया त ओचितो उन्हनि मां हिकु चिणग अची असांजे घर मथां किरी पई, जंहिंजे करे समूरो कखाऊं खाक थी वियो आहे। जॾहिं त घर में पियल अनाज कटूं हंध समेत पाणीअ वारी बीकू वारी मशीन बि मुकमल सड़ी ख़तम थी चुकी आहे। असांखे ॿियो को सहारो ई न आहे। वत वारनि खे उन्हनि अपील कई आहे त असांजी सहायता कई वञे। जी तायरा, महिरबानी अवां जी नूर मोहम्मद